कराची समेत सिंध के मुख्तलिफ शहरन में किथे हल्की तो किथे तेज़ हवाएं गजगोड़ से बरसात। मुख्तलिफ इलाक़न में 3 ॿारनि समेत 4 ॼणा फौत, 6 ज़ख़्मी। गुलशन हदीद मली सुपर हाईवे बरपासे वारनि इलाइक़नि में विस्कारो। हैदराबाद मीरपुर ख़ास सखर लाड़काने और शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न के मुख्तलिफ शहरन में बरसात। रोड रस्तनि ते पानी पइजी पियो। हेठां पारा इलाइक़ा पानी हेठि अची पिया। मवासिलाती निज़ाम डावाडोल। बोड़न समेत बे फसल के कापारी तक रुहड़ी बरसात। टंडो बोराहो में तेज़ बरसात सबब भित किरी पई ते बाडा खालिद अबड़ो, शाहसेब शेख और तुर मोहम्मद अबड़ो मलबे हेठां दबजी फौत थी विया। 2 ॼणा ज़ख़्मी। उमरकोट पेशोकोट बडेली में बरसात दौरान बिजली किरण सबब 1 ॼणो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। डिपाचा बरसात गरजी छित किरण सबब औरत ज़ख़्मी थी पई। मौसमियात खाते पारा 11 सेप्टेम्बर ताईं मुख्तलिफ शहरन में बरसातनि सबब शहरी बोर्ड जो ख़दशो ज़ाहिर। सिंधु दरिया में कोट मिठड़ वट पानी की सतह में इजाफो। फ्लड कंट्रोल रूम मूजिब 5 नद मां 6 लाख क्यूसेक का वधीक पानी सां बेकरार सिंधु दरिया में शामिल थी रहा आहिनि। शाम ताईं मथाई दर्जे की बोर्ड हूंदी। कुडू बैराज वटि वेझोले सखर ऐं कोटड़ी बैराजनि ते नंढी बोर्ड बरक़रार। 24 कलाकनि दौरान कुडू बैराज वटि पानी जे वेकरनि में 10,922 क्यूसेक ऐं सखर बैराज ते 12,766 क्यूसेक वाध। कुडू बैराज वटि पानी जो मथां वेकरो 4,01,626 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 3,80,896 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि मथां वेकरो 3,40,766 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 3,11,664 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि मथां वेकरो 2,36,113 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 2,31,763 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। मुल्तान के तालके जलालपुर पीरपाला में मकामी बंद टुटी पिया। दर्जने बसन जो पानी हेठ। शहर में एमरजेंसी लागू। माण्हुनि के महफूज़ सदन ते मुंतकिल करण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। चनाब दरिया में हेठ 5 नद वटि इंताई मथाई दर्जे की बोट। पानी जो मथां वेकरो 6,90,669 क्यूसेक रिकॉर्ड कयो पियो। अकबर फ्लड बंद ते पानी की सतह आहिस्ते आहिस्ते वधण लगी। जंग में जनाब पाईंदड़ बेकरे सबब 300 खां वधीक बहिराणियूं बुॾी वयूं। बोर सबब मजमूई तौर लखें एकड़ फसल तबाह। सतलज दरिया में पानी जो वेकरो 3,19,000 ऐं रावी दरिया में हेठ बलूकी वटि 1,39,000 क्यूसेक रिकॉर्ड। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पारा पंजाब से मुख्तलिफ ज़िलनि के दौरनि जो सिलसिलो जारी। बिलावल भुट्टो सरदारी मुसफ़र करे मुल्तान के बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो कंदो। पीपी चेयरमैन बोर्ड मुतासिरनि सां मुलाक़ात कंदो। पाकिस्तान स्टॉक मार्केट पहिरियों भेरो 1,65,000 पॉइंट्स की हद पार करे वरिती। ट्रेडिंग दौरान पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज जे 100 इंडेक्स में 1,006 पॉइंट्स की बाद इंडेक्स 1,56,80 पॉइंट्स के रिकॉर्ड बुलंदी ते पहुंची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो जुमला स्टॉक मार्केट की तारीख़ सतह पार करण हुकूमती पॉलिसी ते एतमाद ज़ाहिर करे थी। मुल्की तरक्की जो सफ़र मौशी टीम की मेहनत सबब जारी ऐं सारी आहे। उन्नीस सौ 65 जी जंग में पाक बेरिया बहादुरी ऐं हिम्मत जी नई तारीख़ लिखी। ऑपरेशन सोमनाथ दुश्मन लाइ ख़ौफ़ ऐं पाक बेरिया लाइ फ़ख्र जी अलामत पढ़ियो। अॼोको दिहाड़ो उन समझी तजदीद आहे। पाक बेरिया हर माहज़ ते क़ौम जो दिफ़ा कंदी रहंदी। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी जो सामूंडी फ़ौज जे दिहाड़े ते क़ौम लाइ पैगाम। पाक बेरिया जे ऑफिसरनि ऐं जवाननि जी बहादुरी ऐं ख़िदमतनि खे भेटा पेश।
संदसि समलाहित ऑपरेशन बुनियाद मरसूस दौरान पाक मीडिया दुश्मन जी अगराई खे नाकाम बणायो। सामूंडी फौज जे दिहाड़े ते शहीदनि जी कुर्बानियुनि खे सलाम पेश कनि था। अदालती निज़ाम में शफ़ाफ़ियत ऐं सवलाइनि सां साइलनि खे तकिड़ो इंसाफ़ मिले थो। केसनि खे जल्द उबलाइण तरजीह हुजणु घुरिजे। अदालतनि में डिजिटल केस फाइलिंग जो निज़ाम वाज़े कयो वियो। इंसाफ़ जे निज़ाम में हथरादू ज़हानत जो इस्तेमालु थियणु घुरिजे। टेक्नोलॉजी जे इस्तेमाल ज़रिए अदालती निज़ाम मसराइतो बणाए पियो वञे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस याहिया आफ़रीदी जो जुडिशियल कॉन्फ्रेंस खे ख़िताब संदसि समलाहियत सदाई कानून जी बालदस्ती लाइ कमु कयो। उहिदो संभालण खां पोइ इदारनि जी ज़रूरत महसूस कई। 5 बुनियादनि ते अदालती निज़ाम में सुधारा आणणु शुरू कया। सुप्रीम कोर्ट में अवामी राय लाइ ख़ासि पोर्टल फाल कयो पियो ऐं एंटी करप्शन हेल्पलाइन पर क़ाइमु कई वई। खंडू वेझो होटल ते फायरिंग, हिकु भाउ क़तल, हिकु ज़ख़्मी। कार सवार हथियारबंद जी फायरिंग में होटल मालिक अनवर लाशारी मारिजी पियो। संदसि भाउ मनसब लाशारी ज़ख़्मी। वाक़िअबाद वासन ऐं लाशारी बिरादरी जे माण्हुनि जो लाश क़ौमी शहारत ते रखी ॾिनो। रोड ब्लॉक जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। पुलिस पासे वाक़िओ पुराणी दुश्मनीअ तां पेश आयो आहे। वगड़ वेझो ॻोठ गुलाम मोहम्मद उनेजो प्राइमरी स्कूल में तदरीसी अमल केतिरनि महीननि खां मुअतल। ॻोठ जा सभी ॿारड़ा तालीम जे ज़ेवर खां महरूम। ॻोठाणनि जो समलाहित कुझु महीना उस्ताद जी बीमारी सबबि पहुचण खां पोइ स्कूल में ॿियो उस्ताद अञा ताईं मुक़ररु न कयो वियो आहे। उस्ताद मुक़ररु करे ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। टंडियल अयाजी शाही बाज़ार में बिजलीअ जे शॉर्ट सर्किट सबबि आहे। 4 दुकान सड़ी पिया। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण ते बाहि विसाए वरिती। लखे रुपए जो नुक़सान। इसराइली फ़ौज गज़ा में हिकु वॾी इमारत तबाह करे छॾी। इसराइल 3 ॾींहनि दौरान 3 घणमार इमारतूं बमबारी करे तबाह कयूं। आचर जी सुबुह खां हिन वक़्त ताईं 50 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। इसराइल तरफ़ां जबबंदी लाइ हमास खे हथियार फिटा करण ऐं यरगमालियुनि खे आज़ाद करण जो मुतालबो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी फ़लस्तीनी मज़ाहिमती तंज़ीम हमास खे धमकी। संदसि समलाहित जंगबंदी बाबति शर्त इसराइल मञी चुको आहे। हाणे हमास जो कारोबार आहे। उहे संदसि आख़िरी वार्निंग आहे। शर्त न मञिया विया त ख़तरनाक नतीजा भोगणा पवंदा। उन खां पोइ का वार्निंग न ॾींदो।